अला नबीये वल्वज़्न वल्फ़ज़्ल वल्अद्ल वन्नज़्म वल्अज़्म बिलजज़म बिवहदतिही बिकिब्रियाइही बिसुल्तानिन व बिइअलानिन व बिइत्क़ानिन व बिईमानिन व बयानिन फ़ी फ़ुरक़ान वहदहु ला शरीक लहु वहदहु बिवहदतिन मुवहिदन बिवहदतिन मुवहदन बिवहदा वहीदन व अहदन बिला मुददिन व जुददिन व नुसबिन व वस्फिन फिल कमाल ला शरीक लहु वला नज़ीर लहु वला मुशीर लहु वला मिस्ल लहु वला मिसाल लहु वला मुकाज़िम लहु वला मुदानी लहु वला मुकाज़िम लहु वला मुनाज़िर लहु वला जलद बलद वलद जसद रुस्व जुज़्व उज़्म नुज़्व वला जज़्ब वस्फ़ाई बका बबैत खस्मला व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु वनशहदु अन्न सय्यदना व सनदना व मासूमना व मनज़ूमना व मक़सूदना अजदरुल खल्क़ जदीरना आज़मुल खल्क़ व अनवरुल खल्क़ व अकमलुल खल्क़ व अशरफुल खल्क़ व अजमलुल खल्क़ व अहसनुल खल्क़ मिनल हुस्नि वल इदारति वल हिदायति वल हिकाया फ़क़द क़ाल अल्लाह तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम व इज़ा सअलक इबादी अन्नी फ़इन्नी क़रीब उजीब दावतद दाई इज़ा दआन फलियस्तजीबू ली वलियुमिनू बी लअल्लहुम यरशुदून वक़ाल अल्लाहु तआला फ़ी मक़ामिन आख़र वनहनु अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अज़ीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सबई आशिक़ रसूल साहब अहल बैत जा ग़ुलाम ॾाढा दुरूद पाक पढ़ो त मजलिस बरकत वारी थे। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबील उम्मी व अला आलिहि व सल्लिम तस्लीमन दाइमन अबदन अबदा। जॾहिं मौत आयुई त प्यारा प्यारो वंदई मोटाए न सघंदई खणी लाश कांधी दफन लाए हलंदई मोटाए न सघंदई अबो ऐं अमा भाव हर भेण प्यारी अबो ऐं अमा भाव हर भेण प्यारी बटेलुल कहारे थी खामोश वेहंदई मोटाए न सघंदई। अल्हम्दुलिल्लाह अज 23 दिसंबर सन 2020 अरबा जी शाम
गुलामबद चौंकी जे भरसां संगरार रोड ते इन मेतलन साहिबान जे ॻोठ में हज़रत मौलाना साईं अब्दुल हमीद प्यारो वारनि जे बार वास्ते सां बहु हबीबुल्लाह शर साहब बहु नसरुल्लाह साहब जिन जे बार बार राब्ते सां असांजे जमातिन साईं मोहम्मद अयाज़ पंहिंजे मरहूमिन इमदाद हुसैन मेतलो मरहूम मोहम्मद नवाज़ मरहूम मोहम्मद वसीर इन्हनि जे रूहनि खे ईसाले सवाब ॾियण जे लाइ शहीदनि जे रूहनि खे ईसाले सवाब ॾियण जे लाइ ही ख़ैरात फी सबील्लाह जो प्रोग्राम रखियो आहे। सुबुह खां वठी करे तमाम आलमनि जी ज़ियारत भी कई आहे, क़ुरान भी ॿुधो अथव। मां भी सुबुह जो घरों निकितोसि कंबर खां हेठि चांडियुनि जे पासे जागीर में जलसो हो, वरी उतों सफ़र करे तव्हां वटि पहुतो आहियां। अल्लाह ताला मुझे अचण के कबूल फरमाए, रब तांजे वेहण के कबूल फरमाए। आखिरी बयान आहे इंशाअल्लाह, आखिरी दुआ थींदी, दुआ जा हथ खणंदासे, आमीन मलाइक कंदा, कबूल तां असांजी दुआ अर्शन ते रब्बुल आलमीन कंदो। छो त हीअ क़ुरान जी मज़ूरी आहे, सॼे ॾींहं जी अल्लाह से तव्हांखे अॼु क़ुरान जी मज़ूरी ॾींदो। मुंहिंजा दोस्तो, मौत बरहक़ आहे, हर हाल में ईंदो। मौत जो को वक्त मुक़र्रर नहीं, लिकुल अजल मुसम्मा। रब साईं फरमाए थो असां जवानी में भी तव्हांखे मौत ॾेई था सघूं, बचपन में भी ॾेई था सघूं, माउ जे पेट में भी तव्हांखे ॾेई था सघूं। पोड़ पची वञे, सफ़ा कमज़ोरी थी वञे, आख़िर वरी भी मौत ज़रूर ईंदो। असांजी मर्ज़ी आहे, असां उहो मौत जो टाइम हर कंहिंजो मुक़दर कंदा आहियूं। जॾहिं साल पूरो थींदो आहे न, 15 शाबान जी रात थींदी आहे, पोइ फीहा युफ़रक़ु कुल्लु अम्रिन हकीम। अल्लाह साईं मलाइकनि खे लिस्ट ॾेई छॾींदो आहे, दफ़्तर। हाणे 15 शाबान थी वई आहे। हाणे हिन वक़्तु जेको महीनो हले थो इस्लामी जमादुल अव्वल तो हले। मथों कहिड़ो महीनो आहे? जमादुल सानी, पोइ रजब, पोइ शाबान। 2 महीना पिया न, वरी नई लिस्ट मिलंदी मलाइकनि खे। त 15 शाबान खां वठी 1442 हिजरी जेका हली, हाणे जेका थींदी वरी 14 शाबान ताईं, माना 15 वरी 1443 हिजरी ताईं, सॼे साल जी अल्लाह इज़राइल खे लिस्ट ॾेई छॾींदो आहे त हिन साल हेतिरा माण्हू मरंदा। हाणे ख़बर असांखे कोन्हे, 15 शाबान त गुज़री वई आहे न, ख़बर कोन्हे त असांजो नालो हिन साल वारी लिस्ट में अलाए आहे अलाए न आहे। जे हूंदो त 14 शाबान ते भी मौत ईंदो, आख़िरी ॾींहुं जेको हूंदो। छो त वरी 15 शाबान जी रात क़ुरान तो फरमाए वरी नई लिस्ट निकिरंदी, कहिड़ा हिन साल ॼमंदा, कहिड़ा हिन साल मरंदा, केतिरनि खे हिन साल केतिरी रोज़ी मिलंदी, केरु आसूदा थींदा, केरु लखनि मो कख वञी सुञा थींदा। इहे सभु फ़ैसिला अल्लाह हिकिड़ी रात में करे थो छॾे। दुआ कयो त अल्लाह ताला जॾहिं भी मौत ॾे त को ख़ात्मो कलमे ईमान असांजे। मुझा दोस्तो, कुरान जा आशिको, दीन जा परवानो, तॾहिं त मुझो मुर्शिद हसन हुसैन जो बाबो हज़रत अली रज़ी अल्लाह तआला अन्हु तो फरमाए, दुनिया वारो मौत जे लाइ हमेशा तैयार रहो। मौत त हिकिड़ी पुल आ, बस उहा पुल पार करे वञी यार खे यार सां मिलाईंदो, दोस्त खे दोस्त सां मिलाईंदो। मौत ईंदो आ, जुदाई थी वेंदी आ, घरवारीअ खां मुड़स जुदा थी वेंदो, मुड़स खां घरवारी जुदा थी वेंदी, अबे अम्मा खां औलाद जुदा थी वेंदी, औलाद खां पीउ मां जो मौत थींदो, पीउ मां जुदा थी वेंदा। मौत दोस्त के दोस्त को जुदा कंदो आ, मौत ओताकू वीरान करे छॾींदो आ, बंगला वीरान करे छॾींदो आ। अन्नसीब युसीब वलौ काना तहतल जिबाल, के अल्लाह वारे फरमायो त जेका शे बाने जे नसीब में होंदी उहा चाहे जबलन जे हेठों पई हुजे भी अल्लाह से घुराए माने के नसीब कराईंदो। अन्नसीब ला युसीब वलौ कान बैन शफतैन, दुनिया वारो जेका शे बाने जे नसीब में न हूंदी उहा चाहे चपन ते रखेस भी पानी जो ढुक
ये चमचीअ में भरे करे सकरात में पानी प्यारे जेकरे नसीब न हूंदो तो वो चपन तो भी पानी किरी पवंदो मौत अची वेंदो। कदी भी हजरत इस्राईल अलैहिस्सलाम तू असा के इतला न कंदो तो फिलाना जो तैयारी कर तू जो वारो थी अज मां चाहे थो ना 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 इस्राईल तो चे बुधाण जी जरूरत नाए इजाजत वठण जी जरूरत नाए वलहु कुंतुम फी बुरूजिम मुशय्यदा कुरान तो फरमाए तवा बंद लोई कोटन में लिखी पो उते भी हजरत इस्राईल ता को अगे पहुंची वेंदो जाते होंदो इस्राईल पहुंची वेंदो। कुरान शरीफ में एकड़े नबी जो वाक्यो आ वज़कुर फिल किताब इदरीस इन्नहु कान सिद्दीक़न नबिया। अल्लाह जो नबी आ एकड़ो जंजो नालो आ इदरीस अलैहिस्सलाम वडो सच्चार नबी आ। हजरत इदरीस जी मुलाकात थी एकड़े मलाइक सा उन मलाइक के हजरत इदरीस अलैहिस्सलाम चो त मुखे डाढो शौक आ त अज मुखे आसमान ते खणी वञो। मलाइक पंहिंजे परन ते मां इदरीस के खणी वन त मां हजरत इस्राईल अलैहिस्सलाम सां मुलाकात कयां। काथे वेठो आ मलाइक फरिश्ते चेसि असांजो हजरत इस्राईल हिन वक्त टे आसमान ते वेठो आ चे मुखे कचहरी कराईंदे वरी पोइ मोटाए वठी आ चे हाज़े हलो त हलो। हजरत इदरीस अलैहिस्सलाम के वो मलाइक पंहिंजे रूहानी परन ते विहारे इदरीस नबी के मथे खणी वियो वनी टे आसमान ते पोतो अस्सलाम वालेकुम या इस्राईल। हजरत इस्राईल के सलाम देने वालेकुम सलाम या इदरीस। कचहरी था कन हाल अवाल थी वियो। हजरत इस्राईल तो चे साईं हाणे हेठ नवी दे हाणे इते सुमो त मां तव्हांजो साह कढा। यार अजीब मेहमान तो सा कचहरी मुलाकात दुखी लगी मां आयो आसमान को तो सा कचहरी कर तू तो जे सुमत साह करा चे सही अल्लाह सही तवा जो मौत लिखो टे आसमान ते मां भी इंतजार में हुयम त अलाए कदे यो खुदा जो नबी हेठों जमीन को आसमान ते इंदो त मां साह कढा। मां त इंतजार में हुयम त अल्लाह करे अचे मथे पर जरे वो टाइम इंदो आ मौत जी घड़ी त अल्लाह से पाण ही असबाब करे छदींदो आ। साईं तवा के पाण दिल में ख्याल थियो त मां इस्राईल सां मुलाकात कयां। अल्लाह जे फरिश्ते के चो फरिश्तो अल्लाह जे हुक्म सां खणी आओ हाणे साईं आराम कयो ता जो टाइम पूरो आ। नबी जो साह होते कढी किताबन में इंदो आ हजरत मूसा अलैहिस्सलाम जे मौत जो टाइम थियो हजरत इस्राईल सामू सूरत खणी आयो मूसा नबी के चे सही ता जो टाइम पूरो आ मां ता जो साह कढण आयो आ। मूसा अलैहिस्सलाम खुदा जो जलाली नबी हो इस्राईल के या धकवणी करे चेस बीह त सयूं अञा तबलीग करणी आ अञा कौम के सुधारणो आ तू जल्दी माखे मारण आयो आ अञा बीह त सयूं खल्क गुमराह है तोखे वरी मौत जी लगी आ भी वना मगे दीन जो कम करणो आ। अल्लाह साईं के हजरत इस्राईल अलैहिस्सलाम दाह दिनी रब ए मूसा नबी जलालिया माखे त धकवणी करे चे तो हाली छड माखे त मां अञा दुनिया के तबलीग त कया खल्क के हिदायत त कया। हजरत इस्राईल के रब फरमायो ही खणी वन जन्नत जो मेवो थी सूफ वनी हजरत मूसा अलैहिस्सलाम के दे अल्लाह सही तुझे ला जन्नत जो मेवो दुनिया में मोकलियो आ। जी हजरत मूसा अलैहिस्सलाम जन्नत जो सूफ खाण शुरू करे तू एडो रूह कढण शुरू कजासी तुझो कम भी थी वेंदो। अजीब वाक्या उलमा देवबंद लिखिया मौत जा अज भी त टिन मरहूमन जी याद में ये दोस्तन प्रोग्राम रखियो अल्लाह उन्हनि जी कब्रुनि ते रहमत करे आमीन चो ॾाढा। अल्लाह उन्हनि खे न चांवर चांवर जी खैरात जो कुरान जे वाइदे जो सवाब बख्शे। हजरत मूसा अलैहिस्सलाम के हथ में जन्नत जो सूफ आ मूसा नबी ॾाढो खुश थियो त अल्लाह मुझे लाइ मेवो मोकिलियो आ। हेॾो मूसा नबी सूफ खाइण शुरू कयो हेॾो हजरत इस्राईल पंहिंजो कम शुरू कयो सूफ खाई पूरो कये मूसा अलैहिस्सलाम किरी पयो साह निकिरी वियसि अल्लाह के प्यारो थी वियो।
अजीब वाक़या। हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जी हुकूमत में हिकिड़ो उम्मती वेठो आहे, सुलेमान जो सहाबी। चेस तो सही अलाए केड़ा शख्स जेको मूंखे तके तो घूरे। हज़रत सुलेमान जो चे इहो इज़राइल आहे जेको तोॾे तके तो। चेसि तव्हांखे त अल्लाह साईं नबूअत बि ॾिनी आहे त बादशाही बि ॾिनी आहे। साईं हवा खे चओ त तख़्त ते मां वेहा, मूंखे हवा तव्हांजे हुक्म ते अल्लाह हवा ताबियो कई आहे, बिना पेट्रोल जे, बिना CNG जे, बिना डीज़ल जे, असे बिना इंजन जे दुनिया जा हवाई जहाज ऐं हेलीकॉप्टर न पुॼनि। सुलेमान नबी तख़्त ते उॾरंदो हो हवा जे ज़रिए, वरी मुल्कनि जा दौरा करे वरी शाम जो रोज़ घर मोटी ईंदो। साईं हिन खे हवा खे चओ त मूंखे खणी वञे इज़राइल खां परे, ओ परे परे 7 समंड परे वञी के जबल में के बयाबान में साईं के अहिड़ी जाइ ते मूंखे वञी पुॼाए, मां हिन खां परे भॼां, इज़राइल खां परे भॼां। इहो मूंखे घूरे ॾिसे तो ॼाण मुंहिंजो साहु कढंदो। अल्लाह जे नबी सुलेमान अलैहिस्सलाम तख़्त ते विहारे हवा खे चयो त हिन खे दूर दराज खणी वञ। अल्लाह जो बानो तो चवे मां त तख़्त ते उडरी उडरी दूर दराज सफ़र करे वञी तख़्त तो जीअं लथुम जबल ते हेठ जो ला छा ॾिसां त जंहिं इज़राइल खां भॼां पियो उहो मां खां अॻे हुते वेठो आहे। मां तोखां अलाए काथों भॼी आयुमि, तूं मां खां अॻे पहुची वे। हज़रत इज़राइल अलैहिस्सलाम जो चे ओ अल्लाह जा बाना, मां तोखे घूरे करे इन करे ॾिसां पियो जो अल्लाह तुंहिंजो मौत हिन जाइ ते लिखियो हो, पर मां पहुचां त हिन जो टाइम पूरो थियण वारो आहे, अञा छो हिते वेठो आहे, हले त ओॾे साहु कढांसि न। पर तूं पाण ई बहानो बढ़ायो, पाण ई चयई सुलेमान खे त हवा खे चओ त मूंखे खणी हले। हाणे मां उते अॻे ई इंतज़ार में हुयुमि, हाणे सुम त साहु कढां। अजीब वाक़या कॾहिं कॾहिं वरी ईअं बि थींदो आहे हिकिड़ो मज़लूम माण्हू माल खपाए सवारीअ ते चढ़ी वञे पियो घर वापार जा माल जा पैसा बि साण, खाधे पीते जो सामान बि साण। सफ़र में हिकिड़ो ज़ालिम माण्हू धाड़े लॻो, जंहिं हुनखे कुटियो, मार ॾिनेसि, माल भी खसेसि, सवारी भी खसेसि, सामान भी खसेसि। वो ज़ालिम धाड़ेल तो चेस हाणे तलवार नंगी आ उघाड़ी, हाणे बी त तुझो सर भी कलम क्या। मज़लूम तो चवे ज़ालिम तोखे मां माल भी ॾिनो, तोखे खाधो पीते जो सामान भी ॾिनो, पैसा भी ॾिना मां, सवारी भी ॾिनी मां, बाक़ी तोखे मूंखों जान वठण में कहिड़ो फ़ाइदो। मां मज़लूम खे मारे छो थो, चे न मां न छॾींदो साईं। चे बाबा तुझो मक़सद पूरो थी वियो, तूं हल, मां तोखे कुझु न कंदुसि, सभु माल खणी वञ, मुंहिंजी जान छो थो वठे, मुंहिंजा बच्चा यतीम थी वेंदा, मुंहिंजी घरवारी बेवा थी वेंदी, अबो अम्मा रोई पवंदा, मुंहिंजो लाश भी अलाए मालकनि खे मिले अलाए न मिले, बयाबान में छो थो मारे। चे न मां मारींदो मां। चे भला ॻाल्हि ॿुध, मारींदे त मूंखे हूअं ई, पर मूंखे छॾ त मां वुज़ू करे भला बरकाता नफ़ल पढ़ी अल्लाह खां माफ़ी त वठां, मुंहिंजो साह त हूअं ई ख़त्म थींदो मूंखे मारींदे। चे ठीकु आहे, तोखे 10 मिंटनि जी इजाज़त आहे। हिन बहाने मज़लूम देर न कई, वुज़ू करे बरकाता नफ़ल सलातुल हाजत जी पढ़े सजदे में वञी रोए थो, दुआ तो घुरे, नमाज़ पढ़ी करे सजदे में वञी दुआ घुरी करे चे तो मुझा अल्लाह रब तू काथे आ। अम्मा युजीबुल मुज़तर इज़ा दआहु व यक्शिफु सूअ व यजअलुकुम खुलफाअल अर्ज़ इलाहुम्मा अल्लाह। और रब पाण त कुरान में चयो थी मुसीबत वारे जी मुसीबत मां ख़त्म कंदो आं, तकलीफ़ वारे जी तकलीफ़ मां अल्लाह ख़त्म कंदो आं। मां मुंड में खुतबे में पढ़ियो ना, अल्लाह से फरमावा इज़ा सालक इबादी अन्नी फइन्नी करीब। मुझो रब तो फरमाए बाना मुखे सदकंदो कर, मां तोखे जी असां जवाब ॾींदो मां। तॾहिं त मुझे मुर्शिदन जो मुर्शिद हज़रत अली साईं हसन हुसैन जो बाबो थो चवे, ओ दुनिया वारो मुश्किल कुशा मां अली नाया, मुश्किल कुशा अल्लाह जी ज़ात रब खे सदकंदा कयो।
जेको ताके एडो वेझो आ व नहनु अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद। हाथ मथे करे चो सुभान अल्लाह। अली त अली आन ओ सोने अली जा दीवानो। हजरत अली उम्मत के समझाए दो चेतो ही सोने अली जो पटको अली के एतरो वेझो नाए। ये अली साईं जी कमीस भी अली के एतरी वेझी नाए। हे जेके अंदर सीने ते रब साईं सीने ते वार ठाया न ये वार भी एतरा वेझा नाइन। ये दिल भी इंसान के एतरी वेझी नाए। अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद। साह जी रग को वधीक वेझो अकेलो अल्लाह। ओ सद भी उनखे कजे। माके हिकड़ो बि अचे साईं शाह साहब अल्लाह असांजी ॿुधंदो ई न। असां गुनाहगार आहियूं, असां गिला कंदा आहियूं, असां व्याज खोर आहियूं, असां ज़िना खोर आहियूं, असां जुआ खेॾूं, असांजूं अखियूं गुनाहनि में, असांजा कन गुनाहनि में, असांजा पेर गुनाहनि में, असांजे जिस्म जे उज़वन गुनाह जूं लज़तूं वधियूं। असांजी अल्लाह ॿुधंदो ई न। मुर्शिदनि खे चवंदा आहियूं मुर्शिद असांजो अल्लाह खे अर्ज़ु कंदा आहिनि। मां चयो बाबा ईअं न चओ, अच त क़ुरान खां पुछूं या अल्लाह तूं गुनाहगार जी ॿुधंदो आहियां या न।